पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीटीआई हुकूमत गरीब दुश्मन बजट जूं हक़ीक़तूं अवाम खां लिकाइण लाइ अपोज़िशन जे आवाज़ दबाए रही आहे। इमरान खान इहो न सम्झे त कारगंद ऐं बदतमीज़ी करे हू बची वेंदो। असां बजट जो समूरो अछो छिटो अवाम जे साम्हूं आणींदा रहंदासीं। बिलावल हाउस के तर्जुमान पारां जारी कयल पधिराई में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इमरान खान बजट में पोरियत जी आमदनी 20,000 रुपया मुक़रर करे 700 रुपयनि जो टैक्स लगायो ऐं चयो त अज़ीज़ हमवतनो मुल्क तरक्की करे रहियो आहे। पीपी चेयरमैन चयो त सिर्फ़ हिकु साल में आम माण्हू जी आमदनी में 17% जी घटिताई ऐं खाधे पीते जी शयुनि जे ख़र्च में 25% महांगाई तब्दीली जो असल चेहरो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हर 3 मां हिकु बार जी ग़िज़ाई खोट जे शिकार मुल्क में इमरान खान खीर ऐं उन सां लाॻापियल शयुनि ते 17% सेल्स टैक्स लगायो आहे। 40% गुर्बत जे शिकार मुल्क में डेयरी जी शयुनि ते 17% सेल्स टैक्स संदन ॿारनि जे क़त्ल जे बराबर आहे। पीपी चेयरमैन चयो त चांहि जे हर कप जो महांगो सुर्ख इमरान खान जी तब्दीली जी उहा ख़ौफ़नाक क़ीमत हूंदी जेको पाकिस्तानी अवाम खे अदा करणी आहे। हुन चयो त बजट जे नतीजे में अटो तेल ऐं बिजली जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो महांगाई जे हिकु अहिड़ी सोनामी आणींदी जंहिं खां पोइ अवाम रद्द अमल खे रोकण इमरान खान जे वस में न हूंदो।